मेड़ बाईपास ते 2 महीना अॻु क़तल थियल दुकानदार बख़्त अली जतोई जे क़त्ल वाक़िए बाद जतोई ऐं दुनिया बिरादरी जे तकरार जो निबेरो कयो वियो। जतोई धुर जे तमनदार सदा हुसैन चांडियो ॿिन्ही धुरनि जी ॻाल्हियुनि बाद निबेरो कयो। निबेरे दौरान मोहम्मद अली तुनियो खे क़त्ल वाक़िए जो मुख्य जवाबदार करार ॾींदे संदसि मथां 30 लख रुपया दंड ऐं गाॾी ॾियण जो हुकुम ॾिनो वियो, जॾहिं त कमनगर धुर जो निबेरो न थी सघियो। नवदेरो अस्पताल में इलाज लाइ आयल नींगर मुबैना डॉक्टर ऐं अमले जी लापरवाही सबबि फौत थी वियो। गरीबाबाद पाड़े जे रहवासी मोहम्मद सिद्दीक मीराणी जे पुट अब्दुर्रहमान मीराणी खे नवदेरो अस्पताल में जंग जे सूर इलाज करण लाइ आंदो वियो, जिते डॉक्टरनि पारां मुआइने बाद खेसि इंजेक्शन लॻाई वई ऐं हुते ई नींगर जी तबियत ख़राब थियण शुरू थी वई। वारिसनि पारां अस्पताल जे ड्यूटी डॉक्टर इकराम शेख मथां इल्ज़ाम लॻायो वियो त रहमान जो चेकअप बाद खेसि इंजेक्शन लॻाई वई, जंहिं बाद रहमान जी तबियत ख़राब थी ऐं हू फौत थी वियो। इन हवाले सां अस्पताल जे ड्यूटी डॉक्टर इकराम शेख ॿुधायो त अब्दुर्रहमान जी अस्पताल अचण खां अॻु ई ख़राब हुई। असां मरीज़ खे घुर्बल इलाज ॾिनो। वारिसनि खे चयो त मरीज़ खे लाड़काणो अस्पताल रेफर कयो, पर संदसि वारिसनि असांजी चयल ॻाल्हि खां इनकार कंदे खेसि घर वठी विया। संदसि हालत वधीक ख़राब थियण बाद हू फौत थी वियो। मूं मथां कूड़ो इल्ज़ाम लॻायो पियो वञे। गढ़ी खैरो में बदअमनी ख़िलाफ़ JUI ऐं शहरनि पारां बाईपास ते धरणो हयो वियो। इन मौक़े ते जमियत उलमा इस्लाम जे अॻुवाणनि ऐं शहरनि असदुल्ला हैदरी, अयाज़ उमराणी, सनाउल्ला जमाली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में धरणो हणी टायर साड़िया विया। अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गढ़ी खैरो ऐं आसपास में फुर ऐं चोरी जूं वारदातूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। हिकु ॾींहुं अंदरि शहर में 5 फुर जूं वारदातूं थियूं आहिनि। उन्हनि SSP जेकमाबाद खां मुतालबो कयो त शहर में थींदड़ बदअमनी ख़िलाफ़ नोटिस वठनि ऐं शहर में अमन अमान जी सूरतहाल। गंबट में 5 ॾींहं अॻु पुलिस जे मुबैना तशद्दुद में फौत थी वियल नौजवान आसिफ मेहर जे क़त्ल केस में नामज़द पुलिस एहलकारनि जी गिरफ़्तारी न थियण ख़िलाफ़ रैली कढी वई। नौजवान जे वारिसनि वहीद मेहर, नवीद मेहर, जमील मेहर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में निकितल रैली प्रेस क्लब गंबट ते पहुती। रैली में शरीक माण्हुनि पारां पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते रैली जे अॻुवाणनि चयो त 5 ॾींहं अॻु 15 इंचार्ज ज़ुबैर सुमरो पुलिस अटाला साण करे आसिफ मेहर जे घर ते चढ़ाई करे आसिफ मेहर ऐं संदसि पीरसन पीउ खे गिरफ़्तार करे विया, जंहिंखां पोइ SHO गंबट अॻियां पुलिस एहलकारनि आसिफ मथां तशद्दुद करे खेसि क़त्ल करे छॾियो। नौजवान मथां तशद्दुद ऐं खेसि क़त्ल करण जे इल्ज़ाम हेठि आयल पुलिस एहलकारनि मथां केस दाख़िल हुअण बावजूदि हिन वक़्त ताईं का बि गिरफ़्तारी अमल में नाहे अची सघी। एहतजाज कंदड़ SSP खैरपुर ऐं ॿियनि इख़्तियारनि खां मुतालबो कयो त केस में नामज़द जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वञे। नवाबशाह जे हबीब शुगर मिल में 15 सालनि खां पोरियो कंदड़ पोरियतनि पारां इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाजी मुज़ाहिरे जे अॻुवान शेमीर ख़ासकेली, मुश्ताक बिरोई ऐं ॿियनि नवाबशाह प्रेस क्लब आॾो इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे चयो, असां हबीब शुगर मिल में 15 सालनि खां पोरियो करे रहिया आहियूं, पर इंतिज़ामिया असांखे पको नथी करे। इंतिज़ामिया पारां मक़ामी माण्हुनि खे नज़रअंदाज़ कंदे ॿियनि सूबनि जे माण्हुनि खे नौकरियूं ॾिनियूं पियूं वञनि, जेका मक़ामी माण्हुनि सां नाइंसाफ़ी आहे। उन्हनि मुतालबो कयो त घणे अरसे खां मिलंदड़ पोरियो कंदड़ मज़दूरनि खे पको कयो वञे। भिरिया रोड भरिसां ॻोठ हाजी मज़ार ख़ासकेली में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। झेड़े में लठियूं ऐं कुआड़ियूं लॻण सबबि ॻुआड़ी औरत रेशमा ज़ाल इलाही बख़्श ख़ासकेली सख़्त ज़ख़्मी थी पई। ज़ख़्मी औरत खे भिरिया जे मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जितां डॉक्टर खेसि नौशेरो फेरोज़ अस्पताल रेफर करे छॾियो। इन हवाले सां संदसि मुड़ुसु इलाही बख़्श ख़ासकेली मीडिया खे ॿुधायो त बाअसर उबदार अली ख़ासकेली साजिद ख़ासकेली मुंहिंजी ज़ाल मथां हमिलो कयो आहे। ख़दशो आहे त हमले सबबि हुन जो हम ज़ाया न थी वञे। वाक़िए जी रिपोर्ट थाणे ते दाख़िल कराई आहे। मुतालबो आहे त जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे। कंबर जे ॻोठ यकतारो बुरड़ो जे रहवासी पोरियत इमाम अली चांडियो पंहिंजी ज़ाल रोशन ख़ातून ऐं ॿारनि जे हथनि में क़ुरान पाक खणी ज़मींदार जे ज़ुल्म ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते इमाम अली चांडियो ऐं संदसि ज़ाल रोशन ख़ातून मीडिया खे ॿुधायो त असां ज़मींदार दोस्त मोहम्मद चांडियो जी ज़मीन ते हारपो कंदा आहियूं। वसूल लहण ते ज़मींदार असांखे महिनत मज़दूरी नाहे ॾिनी। ज़मींदार पारां असां मथां 30,000 कर्ज़ कढियो वियो आहे। पैसा न ॾियण ते हारपो बि खसे छॾियो अथनि। पहिरीं घर ते बाहि लॻराई, हाणे ज़मींदार हथियारबंदनि जी मदद सां मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। वाक़िए जी रिपोर्ट दाख़िल कराई आहे, पर ज़मींदार बाअसर हुजण करे पुलिस को बि तदारुक नाहे वरितो। उन्हनि IG सिंध खां मुतालबो कयो त बाअसर ज़मींदार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿिए पासे कंबर जे जाबलू पट्टी वारे इलाइक़े में 1 हफ़्तो अॻु क़त्ल थियल पंवर ॻोठ जे रहवासी नौजवान ख़ालिद चांडियो जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ वारिसनि पारां पाक किताब खणी SSP आफ़ीस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सन में छछर थाणे जी हद अंदरि नौजवान नारी माइटनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ प्रेस क्लब पहुची वई। इन मौक़े ते नारी शेला धीअ शरीफ़ ख़ासकेली ॿुधायो त मूं पंहिंजे माइट शबीर ख़ासकेली सां सागड़ जी अदालत में पसंदि जो परणो कयो आहे, जंहिं बाद मुंहिंजा माइट हिकु निकाह मथां ज़बरदस्ती निकाह कराइण चाहिनि। हुन वस वारनि खां मुतालबो कयो त खेसि तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।